पाक भारत जंगबंदी बाद पाकिस्तान ऐं चीन जे आरस्तई मुलाक़ात अॼु थींदी। चीन जे दावत ते नाइब वज़ीर आज़म इसहाक़ डार चीनी हममनसब सां मुलाक़ात लाइ बीजिंग पहुची वियो। साण सां गॾु वफ़द में अफ़गानिस्तान बाबति ख़ासि नुमाइंदो मोहम्मद सिद्दीक़ बि शामिल। पाकिस्तान चीन ऐं अफ़गानिस्तान जे परॾेही वज़ीरनि जी बि मुलाक़ात थियल। अफ़गानी परॾेही वज़ीर सुभाणे चीन पहुचंदो। पाकिस्तान ऑपरेशन बनियानी मरसूस में शाहीन मिसाइल इस्तेमाल करण वारी भारती दावा रद्द करे छॾी। परॾेही खाते जो चवणु आहे त भारती फ़ौज वीडियो जारी करे दावा कई त पाकिस्तान शाहीन मिसाइल इस्तेमाल कयो। बाद में भारती फ़ौज पंहिंजी ग़लती महसूस कंदे इहा वीडियो डिलीट करे छॾी। भारती मीडिया जा कुझु इदारा कूड़ी मुहिम खे नशर कंदा रहिया। IMF सां बजट ॻाल्हियुनि जो ॿियो दौर शुरू। पघारदार ते इनकम टैक्स घटाइण लाइ ॻाल्हि ॿोल थींदी। ज़रियनि मूजिबि IMF वफ़द सां आमदनी ऐं ख़र्च ते कतई ॻाल्हियूं थींदियूं। पघारदार तबिके लाइ इनकम टैक्स जी शरह घटाइण ते बि गौर वीचार थींदो। हुकूमत सालानो 10 खां 12 लख पघार खणंदड़नि खे टैक्स फ्री करण जी कोशिश कंदी। पाकिस्तान नए माली साल जी बजट में सुपर टैक्स जे ख़ात्मे जी तजवीज़ पेश कंदो। ॻाल्हियुनि में पाकिस्तान IMF खे दरामद ऐं बरामदात ते टैक्स घटाइण, रियल एस्टेट खे रिलीफ फराहम करण ऐं पघारदार तबिके ते टैक्स जो ॿार घटाइण लाइ तजवीज़ूं ॾींदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ हिक ॾींहं जे दौरे ते कराची पहुतो। वज़ीर आज़म पाक बहरिया जे जवाननि ऐं ऑफिसरनि सां मुलाक़ात करे भारती चाराणे अज़म खे नाकाम बणाइण ते भेटा पेश कंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी वॾे वज़ीर मुराद अली शाह ऐं गवर्नर कामरान तेसूरी सां बि मुलाक़ात थियल। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ डाकिया रेड शिपयार्ड ऐं चाइना पोर्ट जो बि दौरो कंदो। वज़ीर आज़म जूं सनअतकारनि जे नुमाइंदनि सां बि मुलाक़ातूं थियल। कश्मीर आलमी सतह ते तस्लीम थियल तकरार आहे। भारत कश्मीर जे मसइले खे जबर ज़रिए अंदरूनी मसइलो बणाइण जी कोशिश करे रहियो आहे। भारत कश्मीर मसइले खे हल करण जी कोशिश नथो करे। पाकिस्तान भारती तसल्त अॻियां न झुकंदो। DG ISPR लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ चौधरी जो तुर्क न्यूज़ एजेंसी खे इंटरव्यू। चयाईं भारत जेतिरो जल्द सम्झंदो ओतिरो इलाइक़ाई ऐं आलमी अमन लाइ बहितर आहे। भारत पहलगाम वाक़िए में को बि सबूत फराहम करण में नाकाम रहियो। हिंदुस्तानी हुकूमत अहिड़नि वाक़िअनि खे दहशतगर्दीअ जे बहाने तौरु इस्तेमाल करे रही आहे। जाफर एक्सप्रेस ते हमलो कंदड़ BLA खुलियल नमूने भारत खां मदद जी दरख़्वास्त कई हुई। नई दिल्ली में कुझु अॻवाननि सियासतदाननि ऐं रिटायर्ड जनरलनि बि BLA जे हिमायत में बयान ॾिना। एयर चीफ मार्शल ज़हीर अहमद बाबर सिद्धू जी शहीद स्क्वाड्रन जे ओस्मान यूसुफ जे घर आमद। एयर चीफ मार्शल तरफ़ां शहीद ओस्मान यूसुफ जे घर भातियुनि सां दुख जो इज़हार। हवाई फ़ौज जे सरबराह भारतीय अगराई में शहीद स्क्वाड्रन लीडर खे भरपूर भेटा पेश कई। एयर चीफ मार्शल ज़हीर अहमद बाबर सिद्धू जो चवणो हो त शहीदनि जूं ख़िदमतूं ऐं क़ुर्बानियूं सदाईं यादि रखियूं वेंदियूं। जेल खाते ऐं वर्क्स एंड सर्विसिस जे सूबाई वज़ीर अली हसन ज़रदारी तरफ़ां नवाबशाह सेंट्रल जेल जो ओचितो दौरो। सूबाई वज़ीर ड्यूटी ते मौजूद अमले ऐं एहलकारनि सां मुलाक़ात करे तफ़सील मालूम कया। सूबाई वज़ीर अली हसन ज़रदारी शहीद बेनज़ीर अब्बास सेंट्रल जेल जे मुख़्तलिफ़ हिस्सनि जो मुआइनो करे सफ़ाई जो जाइज़ो वरितो। कैदियुनि जी अस्पताल जो बि दौरो। सूबाई वज़ीर जे कैदियुनि सां मिलण आयल वारसनि ऐं शहरनि सां बि पिणु मुलाक़ात सां कैदियुनि सां मुलाक़ात लाइ सहूलियतूं ऐं औरतुनि खे तरजीह ॾियण जी बि हिदायत कई। जेकॾहिं कंहिं बि ऑफिसर या अमले ख़िलाफ़ शिकायत मिली त सख़्त कार्रवाई कई वेंदी। जेल खाते जे सूबाई वज़ीर अली हसन ज़रदारी जी वार्निंग। चयाईं सदर आसिफ अली ज़रदारी ऐं चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी क़यादत में पुरअमन ऐं इंसाफ़ पसंद समाज क़ाइमु करण लाइ पुरज़म आहियूं।
सिंध के सीनियर वजीर शर्जील इनाम मेमून ऐं तवनाई वरे वजीर नासिर हुसैन शाह जो चेरी हेडक्वार्टर वहू चीन जो दौरो चेरी होल्डिंग्स ऐं ग्रुप सिंध के समूरनि ज़िलनि में इलेक्ट्रिक गाड़ियुनि लाइ चार्जिंग स्टेशन लगाइण ते रज़ामंदी ज़ाहिर करे छॾी। शर्जील इनाम मेमून जो चवणु आहे त सिंध के हर ज़िले में हर 50 किलोमीटरनि ते हिकु EV चार्जिंग स्टेशन क़ाइमु कई वेंदी। नासिर हुसैन शाह जो चवणु आहे त चीनी सीड़पकार सिंध के ॾुराहनि इलाइक़नि में शमसी तवनाई ते बदल मंसूबनि लाइ सहकार जी पक ॾिनी आहे। थुल्जे गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल रहीम बख्श नूनारी जी छित जा चापड़ धमाके से किरी पया। शागिर्द मौजदाने तौर महफूज क्लास में पयल टेबल ऐं कुर्सियूं भरी पयूं। स्कूलन के उस्तादनि जो चवणु आहे त स्कूल में असेंबली हली रही हुई त ओचितो क्लास जी छत जा चापड़ किरी पया। नाक़्स कम हुजण करे स्कूलन जी इमारत ज़िबून हाल थी वई। ख़ौफ़ सबब क्लास में नथा वेहूं। उस्ताद ऐं शागिर्दनि तरफ़ां स्कूल जो मरमती कम कराइण जो मुतालबो। खेरपुर की लतीफ़ यूनिवर्सिटी के मुलाज़मन जो मुतालबन की मनता लाइ एम्प्लॉइज़ एसोसिएशन के सर ते चौथे ॾींहुं बेटमैन ब्लॉक आडो धरणो कम छॾ हड़ताल जो ऐलान। अॻवान जो चवणो त पोरियत मुलाज़मन जा लीव इनकेशमेंट कचल मुलाज़मन जी GDPC ऐं ॿिया मुतालबा मंज़ूर कया वञनि। मुतालबा मंज़ूर थियण ताईं कम छॾ हड़ताल कई वेंदी। दाऊजहानपुर ऐं मीरपुर माथेलो मां ॿ ॼणा अगवा थी विया। शिरानपुर भरिसां पत्थर मोड़ वटि हथियारबंदनि गाॾी न बीहारण ते फायरिंग करे मज़दा जा टायर बस करे छॾिया। हथियारबंद टंडो अलियार वासी मज़दा ड्राइवर नेक मोहम्मद प्यार के अगवा करे विया। मीरपुर माथेले भरिसां ॻोठ कबूल गुहारो वेझो हथियारबंदनि ॿिन्ही ते पाणी ॾियण लाइ वियल वकास अहमद मलिक खे अगवा करे विया।